छाछ पियो थे कुछ असांखे तो प्यारियो असांखे तो खारायो अरे ये तो न कर छोड़ा फैसल संजरानी साहब असांजो DAP सिंध TV जो सर अस्सलाम वालेकुम संजरानी साहब छा हाल आहिनि ख़ुशि आहियो सर सर ईअं न कयो थोरो असां कचहरी कयो हाँ साईं माजिद छा कहिड़ा हाल अथई ख़ुशि आहियो तबियत सही आहे मैडम तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि ॾाढो वॻो पातो अथव छा को घोट वोट आहे या ख़ाली तव्हां अकेला आहियो मैडम जन्ना कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो माशाल्लाह 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 सफ़ा नौजवान पिया लॻो भला सफ़ा ईअं कहिड़ो हीरोइन जो करेक्टर आहे मैडम हीरोइन जो करेक्टर आहे तव्हांजो हाँ हिन मैडम जो कुंवार जो किरदारु आहे न तव्हांजो माशाल्लाह घोट केरु आहे ख़ुदा बश का संजरानी त कोन्हे घोट ते बरोचन खां शादी न कजो हाँ बिल्कुलु बाइकाट बरोचन खां शादी न हुजे हाँ माशाल्लाह माशाल्लाह ज़ैतून ॾाढो मिठो आहे दिलशाद के नाल अथई ख़ुशि आहीं बाबा टंडो जाम ख़ुशि आहे माई तुंहिंजी ख़ुशि आहे माजिद छा ॾे हाल अहवाल कीअं बि कमु हले माशाल्लाह माशाल्लाह पाणी मंझि पसा जो कमु सुठो तव्हां तव्हां वॾी महिनत कयूं न साईं फैसल संजरानी त वॾियूं महिरबानियूं असां ते उते वॾी इज़त कीअं असांजो वॾो कमु कीअं अथई समुंड जे ॿेड़नि में केलनि में ॾाढा सुठो सुठो सीन वठे पियो बाबा सर उहो जेको केलनि जे पासे में जेको सीन कयोसीं ॾाढो ॾुखियो आहे न हा हा यार शूट करणु मसइलो थिए पियो साईं उते परे वञिणो पए पियो हा घारे में हवा ज़बरदस्त 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 दिलशाद भाई मेकअप यार आप बहुत अच्छा करते हो तेरी माई ऐसा मैं करती है मेकअप खाईंदा वो ॻाल्हाईंदा यार ॻाल्हाइण लाइ को तयारु ई कोन्हे छो छा मसइलो आहे 500 जी कुर्बानी ॾिनी आहे थोड़ी देर खां पोइ 500 जी कुर्बानी थी ॾींदे उन खां पोइ असां तोखे कमेंट्स ॾेई सघूं था इहो आवाज़ म्यूट करणो पवंदो बाबा हींअर जावेद ख़ास के लिए आयो आहे असांजे सेट ते 500 रुपया ख़र्च कयो अथई ठीकु आहे 500 रुपया 2 बोतलूं वठी आयो आहे ऐं अधु किलो ज़ैतून वठी आयो आहे इन करे न अधु किलो ज़ैतून वठी आयो आहे 2 नारियूं वठी आयो आहे ऐं 2 सूप वठी आयो आहे न ही वरी ॾेखारे थो न पंहिंजी माई खे मां ॾिसो ख़िदमत करे आयो आहियां सभु सिंध यारनि जी असांजी सीनियर मोस्ट एक्टर ज़रीना हीरो सेट ते मौजूद आहे वाह 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 ये जावेद साहब के लिए ये नजर ही नहीं आ रहा है हलाई माइदा हो जाए सभी साहब को तेरो फैन वाली चली गई तो यकीन कर अरे फैन वाली चली गई हलाई इतना वीडियो केक के भी ना है हलाई